जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं कोडीलो ॻोठ मलीर खान पातो में जेका 1.5 करोड़ सां लागत सां तैयार थियल वाटर सप्लाई स्कीम मुकमल तौर ते नाकारा बणिजी वई आहे। अचो त हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। मलीर पातो में वाटर सप्लाई स्कीम जेका मुकमल तौर नाकारा थी चुकी आहे ऐं उन में जेके ग़रीब जर जो पाणी इस्तेमालु कंदा उहो जर जो पाणी खारो आहे। परे परे खां ॿाहिरां खां पाणी भरंदा अचनि, जंहिंमें उहे पाणी पीअण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं बचिजी आहिनि, जंहिंमें कारी कामण आहे, हेपाटाइटिस बी आहे, सी आहे ऐं मुख़्तलिफ़ चमड़े जी बीमारियूं जेके आहिनि उन में थी पियूं आहिनि। असां वसवारनि खां या अलाह थियनि खां अपील कंदासीं त जेका ॻोठ मलीर पातो में जेका वाटर सप्लाई स्कीम हले थी पई उहा नाकारा लॻी पई आहे, उनखे बहाल कयो वञे। मलीर खान पातो में 1 करोड़ जी लागत सां ठहियल वाटर सप्लाई मुकमल नाकारा बणिजी वियो आहे ऐं उतां जो जेको ट्रांसफार्मर हुआ उहो चोर लाहे विया आहिनि। असां जे माना जर जो जेको पाणी आहे उहो खारो आहे, परे परे खां पाणी भरणो थो पए ऐं हितां जी अवाम ॾाढो माना हिकिड़ो माना ॾाढो तकलीफ़ में मुब्तला आहे। ऐं तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हीउ जेको वाटर सप्लाई आहे ठहण खां अॻु में ई नाकारा बणिजी वियो आहे। जीअं त असांजे ॻोठ मलीर पाते में 15 सालनि खां वाटर सप्लाई स्कीम बंदि पई आहे ऐं ख़राबु आहे। असां ॻोठाणनि खे पीअण जे पाणीअ जी ॾाढी सख़्तु ज़रूरत आहे, असां परेशान आहियूं। सालनि खां जेका आहे बंदि पई आहे, पाणी जेको आहे सो साओ थी वियो आहे। असांजे ॻोठ में पाणी जेको आहे सो खारो आहे ऐं बीमारियूं बि असां वटि माना कर खणी वियूं आहिनि। महिरबानी करे ख़ुदा वास्ते माना इहा असांखे स्कीम हलाराए ॾियो त असां हितां जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो ई चवणु आहे त महिरबानी करे जेको आहे सो इहा वाटर सप्लाई जेका स्कीम आहे उहा हलाई वञे त जीअं असां मिठो पाणी जेको आहे सो असां ताईं पहुची सघे, त जीअं असां जेको आहे सो बीमारियुनि खां बची सघूं। कैमरामैन मुर्तज़ा राजपुर सां गॾु साजिद राजपुर, सन टीवी न्यूज़ कोडी।